दोस्तों, जीएसएन जीएस सिंधी ॿोली। अच्छा, ही अॼु असांजो ॿी स्ट्रीम आहे लाइव ऐं जेको आहे सो ही स्ट्रीम असां जेको आहे सो सिंधी तर्जुमे जे हवाले सां साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब ऐं साईं वलीराम वल्लभ साहब जिन जी ख़िदमतनि जे हवाले सां करे रहिया आहियूं। ऐं हिन स्ट्रीम में असांखे दोस्त कुझु देरि में ज्वाइन करण वारा आहिनि। दोस्तनि खे अर्ज़ु आहे, मोहसिन जोयो साहब जेकॾहिं तव्हां आवाज़ु ॿुधो पिया त महिरबानी करे तव्हांखे लिंक सेंड कयो आहे, उनखे क्लिक कयो ऐं तव्हां लाइव स्ट्रीम में अचो। अख़्तर, तव्हांखे बि लिंक सेंड कयो आहे, तव्हां बि ज्वाइन कयो। ऐं डॉक्टर मुबारक साहब ऐं मुमताज़ बुखारी साहब जेकॾहिं तव्हां ॿुधी रहिया आहियो त महिरबानी करे असांखे ज्वाइन कयो, छो जो अॼु असां जेको आहे सो साईं वलीराम वल्लभ जे हवाले सां जेको किताबु मां पढ़ंदासीं उहो आहे चितन कुतन जो मसीहा, ऐं उहो उनजा पब्लिशर माए पब्लिकेशन आहे। त इन करे जेकॾहिं तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो मुमताज़ बुखारी साहब, महिरबानी करे ज्वाइन कयो सर। अच्छा दोस्तो, ही 2 ॾींहं पहिरीं जेको आहे सो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जी 6वीं वरसी हुई ऐं उन हवाले सां हैदराबाद में बि हिकिड़ो प्रोग्राम थियो बेसेंट हॉल में, जंहिंखे हाणे सकाफ़ती सेंटर बेसेंट हॉल जो नालो ॾिनो वियो आहे। उन में प्रोग्राम थियो ऐं जेको आहे सो असां जेको आहे सो हिते वरी जेको आहे सो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जे तर्जुमे जे हवाले सां कयल ख़िदमतनि खे यादि कंदासीं। ऐं असां जेको आहे सो ॿियो इहो त असांजी सिंधी अदब में ख़ासि करे तर्जुमे जे हवाले सां तमामु वॾो नालो साईं वलीराम वल्लभ 2 हफ़्ता खनि अॻु उन्हनि जो देहांत थी वियो ऐं असां उन्हनि जे बि तर्जुमे जे हवाले सां कयल ख़िदमतनि खे यादि कंदासीं। अच्छा, दोस्तनि खे गुज़ारिश आहे, मोहसिन जोयो साहब जेकॾहिं तव्हां ॿुधो पिया त महिरबानी करे हिन लाइव स्ट्रीम में ज्वाइन कयो। मूं तव्हांखे जेको आहे सो लिंक सेंड कयो आहे। जी मोहसिन साहब, तव्हांखे लिंक सेंड कयो आहे। महिरबानी करे अमर लिगारी साहब जेकॾहिं तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो, तव्हांखे बि लिंक सेंड कयो आहे। अख़्तर, डॉक्टर मुबारक, प्लीज़ तव्हां ज्वाइन कयो। ऐं जेको आहे सो उन खां पोइ दोस्तनि खे अर्ज़ु आहे त उन्हनि जा जेके बि सवाल आहिनि दोस्तो, महिरबानी करे असां खां तव्हां लाइव चैट में करे सघो था। ऐं जेको आहे सो असां पहिरियों सेशन में साईं वलीराम वल्लभ साहब जे कयल तर्जुमे जेको आहे नॉवेलेट आहे हिंदी ॿोली जो चितन कुतन जो मसीहा, उन मां कुझु टुकड़ा पढ़ंदासीं। ऐं उन खां पोइ जेको आहे सो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जे नॉवल कैंडिडेट जेको वॉल्टेयर जो तमामु मशहूरु नॉवल आहे जेको सिंधी अदबी बोर्ड छपिरायो, उन मां कुझु टुकड़ा पढ़ंदासीं। अच्छा, ऐं उन खां पोइ असां डायरेक्ट तर्जुमे जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। अच्छा, ही जेको आहे सो हिन नॉवल जे हवाले सां साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब लिखनि था त ही मां वॉल्टायर जे नॉवल कैंडिडेट जी ॻाल्हि थो कयां त हुन में हू लिखनि था त जेतिरे क़दुरु मूंखे ॼाण आहे त हेल ताईं सिंधी में वॉल्टायर जो को बि किताबु शाया कोन थियो आहे। उन जो सबबु ग़ालिबन हीअ बि हुजे जो वॉल्टायर इल्म जो जे मामले में ख़ालिस अक़ल जी भर्ती जो क़ाइल हो। ईमान ते हुन जो एतबार कोन हो। सिंधी ॿोली जे इल्मी ऐं अदबी दुनिया पंहिंजी तारीख़ी हालात सबबु मशरिक़ जे अक्सर ॿोलियुनि वांगुरु तक़रीबन सॼे जी सॼी ईमानी माहौल में रचियल या वरतल रही आहे। ऐं होॾां वॉल्टायर हिकु उहो बाग़ी लेखक हो जंहिं जी कहाणियुनि जो हिकु मजमूओ हुन जे मोए खां पोइ 160 साल पोइ हाणे ताज़ो 1935 ईस्वी में इंग्लैंड जहिड़े सुजाग ऐं आज़ाद ख़याल मुल्क में उतां जी थिंकर्स लाइब्रेरी वारनि शाया कयो त बि हुननि खे हुन जी हिकिड़ी कहाणी रबा पोर्ट या ज़बा पोर्ट सवाल थो पुछे, क्वेश्चन ऑफ ज़पाटा मां कई टुकड़ा पंहिंजे अंग्रेज़ी तर्जुमे में कढी छॾणा पिया, छो जो उन्हनि टुकड़नि में सवालनि रस्ते इंजील मुक़दस जे किन
नाहमवार ॻाल्हियुनि खे कुझु ज़्यादा पर बिरहुरमती सां खोलियो ऐं उखेलियो वियो हो। उन ई करे जेकॾहिं सिंधी में वॉल्टायर जो ही पहिरियों किताबु हाणे पेश थी रहियो आहे त उन में को अजब खाइणु न घुरिजे। वॉल्टायर 84 सालनि जी वॾी ॼमार माणी ही जहान छॾियो। हुन जो पहिरियों किताबु ओ डेप ॾुख जो हिकु नाटक जंहिं हुन खे अदबी दुनिया में मशहूरु कयो, उहो हुन 24 सालनि जी उमिरि में लिखियो। उहो किताबु हुन जेल में लिखियो, जिथे अजीब हालतुनि हेठि पहिरियों भेरो 1 साल जी मुदत हुन खे गवाइणी पई हुई। अच्छा दोस्तो, ही जेको आहे सो वॉल्टायर जे हवाले सां तारुफ़ जेको आहे सो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जो ही लिखियलु आहे, उहो रीड करे रहियो आहियां। ऐं मोहसिन साहब ऐं दोस्तनि खे अर्ज़ु आहे त उन्हनि अञा ताईं असांखे जॉइन न कयो आहे, प्लीज़ जॉइन कयो जीअं असां हिन सेशन खे अॻियां वधाए सघूं। दोस्तो, असां जेको आहे सो मोहसिन साहब असां तव्हांखे जेको आहे सो लिंक मां वरी सेंड पियो कयां। साईं मोहसिन साहब, तव्हांखे लिंक अची चुको आहे, तव्हां हुनखे क्लिक कंदव त तव्हां जेको आहे सो स्ट्रीम में अची वेंदव। मोहसिन साहब, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो त अच्छा दोस्तो, ही जेको आहे सो असांजे हिन जेको आहे सो स्ट्रीम में जेको आहे कुझु देरि में दोस्त शामिलु थियण वारा आहिनि। ऐं जेको आहे सो ममताज़ साहब खे बि असां चऊं था, जेकॾहिं उहे असांखे ॿुधनि पिया त असां तव्हांखे लिंक सेंड कया आहे। मुमताज़ बुखारी साहब, प्लीज़ तव्हां बि असांखे जॉइन कयो। असां अॼु वलीराम वल्लभ जो किताबु आहे तर्जुमो कयल, जेको आहे सो चितन कुतनि जो मसीह आहे, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। उहो किताबु अव्हां जी पब्लिकेशन तरफ़ां खुलियो शाया थियो आहे। ऐं तव्हां महिरबानी करे तव्हां बि जॉइन कंदव त वॾी महिरबानी थींदी सर। अच्छा, मोहसिन साहब सां कुझु टेक्निकल इशू। मोहसिन साहब, तव्हांखे जेको लिंक मूं सेंड कया, तव्हां प्लीज़ हुन ते क्लिक कयो। अच्छा, ऐं दोस्तो, असां रीडिंग खे अॻियां वधायूं था। अच्छा, हुनजो पहिरियों किताबु और डेप ॾुख जो हिकु नाटक जंहिं हुन खे अदबी दुनिया में मशहूरु कयो, उहो हुन 24 सालनि जी उमिरि में लिखियो। उहो किताबु हुन जेल में लिखियो, जिथे अजीब हालतुनि हेठि पहिरियों भेरो 1 साल जी मुदत हुन खे घारणी पई हुई। उन जो वधीक तफ़सील अॻिते ईंदो। ही नंढो नाविल कैंडिड, जंहिंजो कुझु इख़्तिसार सां तर्जुमो हिते पेश थी रहियो आहे, उहो हुन 25 वरियनि जी उमिरि में लिखियो। 1774 ईस्वी में जॾहिं पाण 80 सालनि जो हो, तॾहिं हुन जो हिकु मज़मून काणो पोटर, वन आइड पोटर, हिकु रिसाले में गुमनाम नाले सां शाया थियो, जंहिंजो मरकज़ी वीचार ही हो त ज़िंदगी जो मुर्क ऐं ॾाज ख़ुशी आहे, ऐं हर शख़्स उहा पंहिंजी सर्त ऐं सबा सार हासिल करे थो।
जी जी दोस्तो, ही असांजे दोस्तनि खे कुझु टेक्निकल इशू अची रहियो आहे ऐं उन जे करे असां माज़रत था कयूं त ही दोस्त अञा ताईं असांखे जॉइन न करे सघिया आहिनि। बहरहाल तर्जुमे जे हवाले सां इहा ॻाल्हि चई वेंदी आहे त तर्जुमो ॿिनि ॿोलियुनि जे पढ़ंदड़नि जो पाण में मेलाप हूंदो आहे। हिकिड़ी उहा ॿोली जंहिं मां उहो तर्जुमो थी रहियो आहे ऐं ॿी उहा ॿोली जंहिं में तर्जुमो थी रहियो आहे। इन्हनि ॿिन्ही ॿोलियुनि जो मेलाप जेको हूंदो आहे पढ़ंदड़ जो, उहो तर्जुमो हूंदो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको दुनिया जो वॾे में वॾी ॿोली आहे ऐं हिकिड़ी राज़ इहो आहे त उन में सॼी दुनिया जो अदब, इल्मु, साइंस जा किताब वग़ैरह उहे सभु तर्जुमो थियनि था, उन में लिखजनि था, जंहिंजे करे उन में नवां लफ़्ज़, नयूं टर्मिनोलॉजीज़, नया ख़्याल शामिल थी था वञनि। त सिंधी तर्जुमे जे हवाले सां जेको आहे सो काफ़ी सुठो कमु थींदो रहियो, जेको आहे सो 90 या 2000 ताईं जेके आहे असांजा वॾा वॾा लेखक तर्जुमो कंदा ऐं वॾनि अहम किताबनि खे तर्जुमो कंदा हुआ। पर हाणे कुझु सालनि खां असांखे नज़र अचे पियो त सिंधी में उहो मयारी तर्जुमो न थी रहियो आहे। उन जा कहिड़ा सबब आहिनि, छो न थी रहियो आहे, उन्हनि ते बि असां हिन में डिस्कस कंदासीं। असांखे मोहसिन साहब जॉइन पिया कनि। साईं मोहसिन अस्सलाम साहब, वालेकुम। आवाज़ अचे पियो मोहसिन साहब? हा साईं, अव्हांजो आवाज़ अचे पियो ऐं मुंहिंजो आवाज़ अचे पियो अव्हांखे? जी, कहिड़ा हाल अहवाल आहिनि सर? फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो साईं, कीअं लॻा पिया आहियो ऐं अव्हांखे सभु वाधायूं ख़ैर। हुजनि। अच्छा, ही वॾी वॾी महिरबानी। अच्छा सर, ही असां जी सेशन शुरू पिया कयूं ऐं जेको आहे सो तव्हां असांखे ॿुधायो त जेको आहे सो तर्जुमे केतिरो अहम आहे ऐं कंहिं बि ॿोली लाइ, ऐं उन मां हिकिड़ी ॿोली खे केतिरो फ़ाइदो रसे थो। ऐं उन खां पोइ वरी पाण साईं इब्राहिम जोयो जो जेके तर्जुमा कयल आहिनि किताब, ख़ासि करे मूं वॉल्टायर मां कुझु हिसो पढ़ियो आहे, जेको जोयो साहब हुन ते मुक़दमो लिखियो आहे वॉल्टायर जे नॉविल कैंडिडेट ते, जेको सिंधी अदबी बोर्ड छपायो आहे। जी 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 ऐं जी उन मां मूं टुकड़ो पढ़ियो आहे। जी मोहसिन साहब, पहिरीं त तव्हां तर्जुमे जे हवाले सां ॿुधायो त उहो केतिरो अहम आहे ऐं जोयो साहब हिकिड़े मिशन तौरु इहो तर्जुमा करणु शुरू कया, उन जो बैकग्राउंड बि असांखे ॿुधाइजो मोहसिन साहब। महिरबानी साईं कलीम साहब। आऊं अव्हांखे जस ॾियां थो। अव्हां जेको आहे हिन लाइव स्ट्रीम ते असांखे मूंखे ऑनलाइन वरितो आहे हिन अहिड़े अहम मौज़ूअ ते। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अव्हां पाण चई विया आहियो त हिकिड़े मिशन तौरु जोए साहब तर्जुमनि खे पंहिंजो मक़सदु बणायो। ऐं हिकु त आऊं थोरी देरि सां माज़रत कजो त हिनखे सेटिंग जे करे मां उहो तव्हांजो टुकड़ो जोए साहब जो ॿुधी न सघियो आहियां। बहरहाल तर्जुमे जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कई आहे त साईं, ॻाल्हि इहा आहे त इन जी सादी ऐं सवली माना इहा आहे त तर्जुमो कंहिं बि हिकु ॿोलीअ खे कंहिं ॿी ॿोलीअ में, पंहिंजी ॿोलीअ में ट्रांसलेट कजे या उनखे पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे अखरनि सां ॿियनि अखरनि में तब्दील कजे। त इहो हिकिड़ो त उनजी सादी तशरीह इहा आहे। त बाक़ी ॻाल्हि इहा आहे त अव्हां जेका ॻाल्हि कई आहे त असल जेको मोहसिन तर्जुमो साहब, थोरो माइक खे मथे कजो त जी जीअं तव्हांजो जी आवाज़ जी क्लियर अचे। जी। अच्छा, हाणे अचे पियो मुंहिंजो आवाज़ क्लियर अदा? जी 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 सर। जी। जी हाणे सर। जेका हा बुनियादी ॻाल्हि इहा आहे त इंसान या समाज में कंहिं बि उन जे शौर जी जेका परख आहे, उन जी कसौटी जेका आहे उन जे उतां जे इल्मु अदब मां कई वेंदी आहे। ऐं पोइ अहिड़ा ख़्याल, अहिड़ो फ़िक्र या अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि जेका उन समाज में खोट हुजे, उनखे तर्जुमनि वसीले जेको आहे उहा खोट पूरी कई वेंदी आहे। हाणे इहा डिपेंड थो करे
त उहो जेको समाज आहे, उहे जेके माण्हू आहिनि, उनखे उन वक़्तु उन जा जेके मारूज़ी हालात आहिनि, उन्हनि खे उन्हीअ वक़्तु कहिड़े अदब जी, कहिड़े इल्म जी, शऊर जी ज़रूरत आहे, ऐं जेको तर्जुमे निगार आहे उहा कहिड़ी चूंड करे थो, इहो तमामु जेका आहे न हिकिड़ो अहम सुवालु आहे। इन हवाले सां आऊं अव्हांखे इहो ॿुधायां त ख़्याल जेके आहिनि उहे माण्हू चवंदा आहिनि त ख़्याल जेके आहिनि उहे थींदा आहिनि, हिकिड़ा पंहिंजा थींदा आहिनि, ॿिया परावा थींदा आहिनि। पर साईं जोयो साहब चवंदो हो त जेके ख़्याल समाज खे, क़ौम खे तब्दील कनि, उहे पंहिंजा या परावा न थींदा आहिनि, उहे क़ौमुनि जी मीरास थींदा आहिनि। सो ही सॼो जेको मामिलो आहे असांजो, उहो इहो आहे त हिकिड़े माण्हूअ खे तब्दीली जे लाइ जेके शयूं खपनि थियूं, उन हवाले सां इहे तर्जुमा समाज में दाख़िल कया वेंदा आहिनि। आऊं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त तव्हां जेकॾहिं यूरोप जी तारीख़ खे वठो त यूरोप जा जेके ॿ अहम किरदार आहिनि, रूसो ऐं वॉल्टियर, त इन्हनि सॼी जेके फ़िक्री तहरीकूं हुयूं ऐं इन्हनि जा जेके इहे बानीकार हुआ, त इन्हनि कहिड़े तरह सां इहो सॼो कमु कयो ऐं यूरोप खे पंहिंजे ख़्यालनि वसीले तब्दील कयो। सो अहिड़े ई ख़्यालनि जी जेका असांजी जेका सिंध हुई विरहाङे खां अॻु, उन में अव्हां ॾिसंदा त हिकिड़ो दरगाही सिस्टम हो, हिकिड़ो कल्चर असां वटि जंहिंखे चइजे उहो हो। माण्हू रिवायतनि ते, लोक रिवायतनि ते ऐं तसवुफ़ आम हो, ऐं पंहिंजे बुज़ुर्गनि जूं या वॾड़नि जी ॻाल्हियुनि खे घणो अॻिते कंदा हुआ। ऐं असांजा जेके आलिम या शमसुल उलमा या जंहिंखे चइजे, उन्हनि जा बि जेके रेफरेंसिस घणे भाङे जेके हुआ उहे अक़ीदनि ते या ॿुधल सुधल ॻाल्हियुनि ते हुआ। पर हिकिड़ो साइंटिफिक वे या हिकिड़ी जेका दुनिया में जदीद तरक़ी थी चुकी हुई, अदब अची चुको हो, इल्मु अची चुको हो, उन जी ॻाल्हि न हुई। त उन जे लाइ तमामु इहो ज़रूरी हो त उहे शयूं जेके आहिनि उहे समाज में दाख़िल थियनि। ऐं छाकाणि त उहे अंग्रेज़ी इल्मु अदब में हुयूं, त इन जे करे पोइ उन्हनि जा अॻिते हली तर्जुमा थिया। ऐं उहो तर्जुमा मूं जीअं तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई त तमामु घणो फ़ाइदो ॾियनि था क़ौमुनि खे, माण्हुनि खे। ऐं उन जी जेका आहे न फ़क़ति हिकिड़ी इस्लाह कनि था, पर ज़हनी तरबियत बि कनि था माण्हुनि जी। ऐं उन्हनि खे पोइ उन मक़सद ॾांहुं, उन दुनिया सां गॾु बीहारनि था। त मुंहिंजे हिसाब सां जेका तव्हां ॻाल्हि कई त तर्जुमनि जी बुनियादी तौर ते अहमियत छा आहे, उहा अहमियत इहा ई आहे त जेका जीअं असांखे बुख लॻे थी, असांखे उञ लॻे थी जिस्मानी तौर ते, त हिकिड़ी जेका असांजी ज़हनी बुख आहे, जेका असांजी ईअं सम्झिजे त रूहानी उञ आहे, उन्हनि खे उन ॻाल्हि खे उहे तर्जुमा या उहो अदब जेको आहे, उहा लिखत तर्जुमनि जी सूरत में पूरो करे थी। महिरबानी। हेलो हेलो कलीम साहब, कलीम साहब आवाज़ अचे पियो मुंहिंजो? हेलो कलीम कलीम अलाए साहब, केॾांहुं ॾे। कलीम साहब, हेलो कलीम साहब, अख्तर। कलीम साहब जी। अच्छा हा अख्तर, जी कलीम। तव्हांखे आवाज़ अचे पियो? हा मूंखे अचे पियो आवाज़। हा अख्तर, तव्हां पाण बि तर्जुमे निगार जे उन शोबे सां वाबस्ता आहियो। तव्हां ॿ नाविल तर्जुमो करे छपाए चुका आहियो, टियों नाविल तव्हांजो अचण वारो आहे। तव्हां इहो कीअं था ॾिसो, तर्जुमे जी अहमियत जे हवाले सां थोरो ॻाल्हायो, उन खां पोइ वरी असां डिस्कशन खे खोलियूं था वधीक। त तर्जुमो केतिरो ज़रूरी आहे कंहिं बि ॿोली लाइ अख्तर? हा आउं सम्झां थो त तर्जुमो कंहिं बि ॿोली लाइ एतिरो ई ज़रूरी आहे जेतिरो तख़लीक़ी अदब ज़रूरी आहे। ऐं उन में ज़ाहिर आहे त हर क़िस्म जो जेको मवाद आहे
उहो अफ़सानवी अदब आहे, नाविल आहे, फ़िक्री अदब आहे, सियासी अदब आहे, उहो सभु अचे थो। त जॾहिं असीं तर्जुमो करियूं था त हिकिड़ा उहे ख़्याल हूंदा आहिनि जेके सिधा अछूता हूंदा आहिनि, जेके असां पंहिंजी ॿोली में मुंतक़िल कयूं, पर ॿिया उहे ई ख़्याल हूंदा आहिनि जेके असां जा बि ख़्याल हूंदा आहिनि, त उहा ॻाल्हि खणी असां ई पाण नथा करियूं, पर को धारी ॿोली जो लेखक करे थो त पोइ उनखे असीं वरी पंहिंजी ॿोली में मुंतक़िल कयूं। जीअं हाणे मिसाल तौरु मूं जेके ॿ अफ्रीकी नाविल तर्जुमा कया आहिनि, त हाणे जेको माण्हू बि जंहिं बि उन्हनि नाविलनि खे पढ़ियो आहे त उहे इहा ई ॻाल्हि कनि था त हीअ जहिड़ो त सिंध जी ॻाल्हि हुजे, सिंध जा किसा हुजनि, सिंध जूं कहाणियूं हुजनि। ऐं ॿियो इहो आहे त जंहिं बि अदब में तर्जुमो थिए थो त उन सां गॾु उहा ॿोली शाहूकार थिए थी, पर उहो अदब बि शाहूकार थी वेंदो। छाकाणि त तव्हां ॾिठो हूंदो त हिन वक़्तु उहे किताब या नाविल जेके बुकर प्राइज़ माणीनि था या वरी नोबेल इनाम माणीनि था, उहे तक़रीबन दुनिया जी खोड़ सारियुनि ॿोलियुनि में तर्जुमो थी पहुचनि था। ॿाहिरि हाणे असां वटि हर माण्हू अंग्रेजी नथो पढ़ी सघे, हर माण्हू खे जेको आहे उर्दू बि नथी अचे, त इहो हिकिड़ो सुठो अमल आहे। को लेखक पंहिंजी ज़िमेवारी खणी उते किताब खे तर्जुमो करे थो, इन जो मतिलबु इहो ई आहे त हू असांखे नवाण पेश करे रहियो आहे। जी कलीम। जी अच्छा मोहसिन साहब तव्हां हिकिड़ो दफ़ो असां सां ईअं कचहरी में ज़िक्र कयो त हेलो जोयो साहब। हा हेलो मोहसिन साहब, तव्हांखे आवाज़ अचे पियो? बिल्कुलु अचे पियो साईं, बिल्कुलु अचे पियो। मोहसिन साहब जी साईं, बिल्कुलु अचे पियो आवाज़ अचे पियो, बिल्कुलु साईं आवाज़ जो साईं, अच्छा आवाज़ मोहसिन मूंखे अचे पियो। साहब असां जेको आहे सो हैंग थी वियो आहे। मोहसिन साहब तव्हां थोरो नेट जे वेझो ईंदव त तव्हांजो सही अची वेंदो। मोहसिन न न साहब बिल्कुलु, तव्हांखे आवाज़ अचे पियो? तव्हांजो आवाज़ अचे पियो मूंखे, आवाज़ अचे पियो मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? हेलो जी जी मुंहिंजो हा आवाज़ अचे पियो? हेलो आवाज़ अचे पियो? जी 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 हाँ, ॿुधायो साईं कलीम साहब। हा मोहसिन साहब तव्हां असां सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर कंदा आहियो त जोयो साहब खे जंहिंखे बि अदबी तौर पर कमु हूंदो त उनखे कुझु तर्जुमे लाइ ॾींदो जी 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 ॾिसो त मां सवेर इहो भला इहो प्रैक्टिस इन हवाले सां बि ॿुधायो, ऐं जेको आहे सो जोयो साहब जो जेको तर्जुमे जी चॉइस हूंदी उन हवाले सां बि असांखे ॿुधायो। जी 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 ॾिसो मां सवेर हिकिड़ी ॻाल्हि करे वियसि त जोए साहब पंहिंजी लिखड़नि में हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त कंहिं बि समाज जी तब्दीली जो जेको बुनियादी महरक आहे उहो इहो आहे त उन में जेके बि मज़ामती सियासत या उहे हिकिड़ा सेकेंडरी एलिमेंट आहिनि। पहिरीं बुनियादी प्राइमरी स्टेज आहे फ़िक्री तहरीकूं ऐं उहा ॻाल्हि, ऐं उहे इंसान जे ज़हन साज़ी ज़हन सां सलाहियल आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेसीं ताईं इंसान जी ज़हनी इस्लाह इनखे चइजे त इंटलेक्चुअल रिफॉर्मेशन नथी थिए, तेसीं ताईं तब्दीली मुमकिन न आहे। ऐं उन ज़हनी इस्लाह लाइ लाज़मी आहे त हिकिड़ो को नओं इल्मु, नओं शऊर जेको आहे उहो उसी ताईं पहुचे। हाणे उन ई पहुचण जे लाइ, उन ई ॻाल्हि करण जे लाइ, उन ई असां वटि जेका बुनियादी खोट या उहो जेको माहौल असां वटि न हो, उन जे लाइ असां लाइ तर्जुमा तमामु घणा लाज़मी हुआ। ऐं मूं इन खां अॻु जेका ॻाल्हि कई उन में पूरी सिंध जो पस मंज़र ॿुधायो त तव्हां ॾिसो त उन वक़्तु अदब हो, शाइरी हुई, पर नओं इल्मु न हो, का नई ॻाल्हि का न हुई।
त उन जे लाइ पोइ इहे जेके असांजा बैन अल-अक़वामी छा चइजे त ॾाहा जंहिंमें वॉल्टियर, रूसो, पिकाशो या बायरन या ॿिया अहिड़े क़िस्म जा केतिरा ई आहिनि लेखक अदीब, उन्हनि जा तर्जुमा साईं शामिल कया। उन इहा ॻाल्हि सोची, उन जे लाइ जॾहिं हुन अदबी बोर्ड में सेक्रेटरी थियो साईं जोयो साहब, त उन में जेके उन वक़्तु बुनियादी रिथाऊं जेके शुरू थियूं अदबी बोर्ड में, उन्हनि में सिंध जी तारीख़ ते कमु थियणो हो, सिंध जे लोक अदब ते कमु थियणो हो, सिंध जी सकाफ़त ते कमु थियणो हो, लसानी हवालनि सां जेके सिंध जे सिंधी ॿोलीअ ते कमु थियणो हो। उन ई सां गॾोगॾु जेका जोए साहब तजवीज़ ॾिनी या उन रिथा में शामिल हो, उहो ट्रांसलेशन ब्यूरो जो क़याम हो, तर्जुमनि जो। त न फ़क़ति ही ॻाल्हि कलीम साहब, आउं हिकिड़ी हिते ॻाल्हि वाज़ह कंदो हलां त जॾहिं असीं तर्जुमे जी ॻाल्हि कयूं था या जॾहिं बि इहो सॼो बहस या असांजो इहो सॼो डिस्कोर्स थिए थो, त असांखे ईअं थो महसूसु थिए त ॼण रुॻो असीं हिकिड़ी ॻाल्हि था कयूं त रुॻो मग़रिब जो ओलह जो जेको आहे अदब या उन पासे जी जेका बि ॻाल्हि आहे उहा तर्जुमो थी हिते ईंदी। पर जोए साहब जो हक़ीक़ी मक़सदु इहो हो त ट्रांसलेशन ब्यूरो क़ाइमु थिए, त न फ़क़ति उहो ओलह जो अदब लिखणियूं नाविल कहाणियूं या जेको बि आहे उहो तर्जुमो थिए, पर जेको असां वटि तख़लीक़ शइ थिए पई, जेको असीं जंहिं सतह ते बीठा आहियूं, शाह जे रिसाले खां वठी या ॿिया जेके बि शयूं तख़लीक़ थियनि पियूं, उहे बि तर्जुमो थी ओॾां वञनि। पर बदकिस्मती इहा आहे त जेको इहा सॼी तरक़ी पसंद जी जेका इहा रिवायत हुई या जेको इहो इल्मु हो, उहो उन वक़्त जे जेके मुखालिफ़ हुआ उन्हनि खे इहा ॻाल्हि क़बूल न हुई त अहिड़ो को इल्मु अदब असां वटि तर्जुमो थी अचे। ऐं उन जो नतीजो इहो निकितो त बक़ौल ज़रतश्त, जादू ऐं साइंस, ऐं जादू ऐं साइंस खां पोइ त जोए साहब खे बोर्ड मां नेकाली मिली, उनखे OSD करे छॾियऊं, जेको इहो किताबु शाया थियो। ऐं पोइ उन ते केतिरा इल्ज़ाम मेरहण अख़बार में, ऐं पोइ उहो सभु कुझु जेको सिद्ध बदरी ताईं हुन भोॻियो, त इहो हिकिड़ो मुकमिल ॻाल्हि ई तक़रीबन इहा हुई त हू हिकिड़े मॉडर्न लिटरेचर खे जेको बैन अल-अक़वामी सतह ते हो, उनखे हुन हिकिड़े तर्जुमे वसीले सिंध में ऐं सिंध जे माण्हुनि जे इंटलेक्चुअल रिफॉर्मेशन जे लाइ दाख़िल करणु घुरियो पिए। ऐं पोइ उन जे लाइ इहे सभु मामला जॾहिं चैलेंज बणिया, तॾहिं हुन पाण भरो थी वञी पोइ मुख़्तलिफ़ पब्लिशरनि वटि पोइ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पोइ इहे तर्जुमा कया जेके अॼु मशहूरु आहिनि, इल्मु तदरीस मज़लूमनि लाइ, फ़िक्र जी आज़ादी, वैशी जीवत जा निशान एमली उर्फ़ तालीम, फ्रेंच रेवोल्यूशन, त अहिड़े तरीक़े सां इहा जेके ॻाल्हि हुई सॼी, त उन जो बुनियादी मक़सदु इहो हो त जेका असांजे माण्हुनि जी सम्झ जी जेका सतह आहे, उनखे हू कहिड़े तरीक़े सां उन सतह ते बैन अल-अक़वामी सतह ते खणी वञे, हिकिड़ी रोशन ख़्याली जे, त जीअं असां जो जेको समाज आहे उहो तरक़ी पसंद समाजनि में, तरक़ी याफ़्ता समाजनि में शुमार थी सघे। ऐं हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका आहे आउं करणु चाहियां थो पंहिंजो कलीम साहब, त जोए साहब इहा सभु ॻाल्हि छो वधीक शिद्दत सां महसूसु कई, उहो इन ई करे कई त असांजो जेको इंटलेक्चुअल क्लास हो, उहो विरहाङे खां पोइ जेको घणे भाङे असांजे सिंधी हिंदू भाउरनि ते मुश्तमिल हो, उहो हितां हलियो वियो। त उहो जेको ख़ाल जेको रहिजी वियो, उन ख़ाल खे पूरो करण लाइ बि हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी रिथा जी ज़रूरत हुई। ऐं पोइ छा कंदो हो जोयो साहब, जेका हाणे अच्छा मां मोहसिन साहब, जी ही जी दोस्त असांखे चैट में चवनि था जो आवाज़ घटि पियो अचे। हाणे अचे थो? हाणे ॾिसो, जी जी थोरो हाणे ॿुधो, ॻाल्हाईंदव त महिरबानी। जी जी हाणे अचे पियो आवाज़? हाणे पुछो, आवाज़ अचे पियो हाणे पुछ, पर लो आहे। अञा ताईं साईं, हाणे भला हाणे बि लो पियो अचे? जी कंटिन्यू कयो सर। जी बसि उहा ॻाल्हि जेका तव्हां कई
त पोइ इन सॼे पस मंज़र खे ध्यान में रखंदे तव्हां जेकॾहिं ॿुधी हूंदी मुंहिंजी ॻाल्हि, त पोइ जोयो साहब खे इहा हिकिड़ी हूंदी हुई आरज़ू त हर दोस्त जेको बि अचे उहो ईअं त तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां। इन जेको तव्हां ॻाल्हि कई न त जोयो साहब सभिनी खे किताब चवंदो हो तर्जुमे जे लाइ, जेके बि दोस्त लाइक़ु ईंदा या अहिड़े हुन जंहिंमें हू इहा ॻाल्हि महसूसु कंदो हो त जॾहिं विरहाङो थियो हो त बंदर रोड ते एम.एच. पंवर ऐं जोयो साहब बीठा हुआ। त एम.एच. पंवर तमामु ॾुखारो हो इन सॼे मामले ते, ऐं पोइ जोयो साहब खे इहा ॻाल्हि पे हुन ॻाल्हि करणु घुरी ऐं चई त हाणे असांजो छा थींदो, असां कीअं पंहिंजे सॼे इन इल्म अदब इन सॼी ॻाल्हि खे वधाईंदासीं। पोइ जोयो साहब हुनखे उते हिकिड़ी ॻाल्हि चई हुई, चई त जोयो साहब चयो त असां न फ़क़ति सिंध जेके बची विया आहियूं उहो हिकु हिकु किताब लिखंदो, पर आऊं हिकु हिकु जेतिरो मूंखां थी सघियो त आऊं हर माण्हूअ खां जेके बि मुंहिंजे इर्द गिर्द हूंदा उनखां को न को हिकिड़ो किताब तर्जुमो बि कराए ऐं पंहिंजे अदब खे शाहूकार कंदुसि। ऐं इहा जेके इल्म जा जेके शाहकार उन वक़्तु तब्दील अची चुका हुआ, जेके 100 किताब जी लिस्ट अदबी बोर्ड जे उन रिथा में साईं तर्जुमे लाइ ॾिनी हुई, त साईं खे घटि में घटि इहा हुई त इहे 100 किताब जेके 1954, कलीम साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो अव्हांखे? जी 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 सर। हा, हाणे आऊं तव्हांखे हिन में हैरत जहिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेके दोस्त ॿुधनि पिया त उहा लिस्ट 1954 में जोए साहब तयारु कई, जेका 2017 ताईं बदकिस्मतीअ सां हू पूरो न करे सघियो। पोइ जेको बि अता मोहम्मद बंबरे साहब जहिड़ो दोस्त अचे, कलीम बुट साहब जहिड़ो दोस्त अचे, अख्तर हफ़ीज़ साहब जहिड़ो दोस्त अचे, या जामी चांडिया साहब जहिड़ो दोस्त अचे, अली आका साहब जहिड़ो दोस्त अचे, या ताज जोयो साहब जहिड़ो दोस्त अचे, जेके बि अचनि पोइ उन्हनि खे इहा ॻाल्हि कंदो त हिकिड़ो किताब तव्हां तर्जुमो कयो। पोइ अहिड़े तरीक़े सां अञा बि उहे 100 किताब 1954 जा तव्हां अंदाज़ो कयो त सिंध में जेको बि अॼु शऊर आहे, मौजूदु आहे, बीठल आहे, उहे उन्हनि कुझु चंद 20-25 किताबनि ते आहे। पर जेकॾहिं इहे 100 किताब उन वक़्तु 54 में तर्जुमो थी वञनि हा त अॼु असांजे सिंध जो शऊर किथे बीठल हुजे हा। इहा आहे। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। हाणे इन स्ट्रीम जो ॿी जेका शख्सियत आहे तर्जुमे जे हवाले सां साईं वलीराम वलभ साहब, उन जो थोरो तारुफ़ कराईंदा हलूं दोस्तनि खे। साईं जेको आहे सो लॻभॻि 2 हफ़्ता पहिरीं असां जुदा थिया आहिनि जिस्मानी तौर। जेको आहे सो साईं जो जेको शुमार आहे सिंधी अदब में निज पिज तर्जुमे निगार तौर थिए थो। ऐं जेको आहे सो साईं अधु सदी लॻभॻि 50 सालनि खां तर्जुमे खे पूरो टाइम ॾिनो। जेको आहे सो उनमें सिंधी अदब में जेको आहे सो केतिरा ई लाजवाब साईं तर्जुमो कया, जंहिंमें जेको आहे सो ख़ासि करे कुरतुल हैदर जा 2 नाविल आहिनि, पोएं पर जा पांदीड़ा, जेको उर्दू में आख़िरी शब के हमसफ़र जे नाले सां छपियो हो। ऐं उन खां अलावा जेको आहे सो पंहिंजो कुरतुल हैदर जो हिकिड़ो ॿियो नाविल आहे सिंध जे पस मंज़र में सीता हरण, उहो बि हुननि तर्जुमो कयो हो। मुंहिंजे हथ में जेका आहे साईं जो जेको किताब आहे हुन में 2 नावलेट आहिनि। हिकिड़ो आहे चितन पुतन जो मसीहा, इहो सर्वेश्वर दयाल सक्सेना जो लिखियल आहे नावलेट, हिंदी ॿोली मां सिंधी में साईं तर्जुमो कयो हो। इन मां कुझु असां पढ़ूं था। अच्छा, दोस्त चवनि था त मुंहिंजो आवाज़ रिफ्लेक्ट करे तव्हांजो कलीम तव्हांजो आवाज़ जेको आहे न पढ़ाॾो थो करे, ॿ दफ़ा पियो अचे। जी जी अच्छा, हिकिड़ो मिनट मां जेको आहे सो जी दोस्तों, ऐं जेको आहे सो हींअर साईं वलीराम वलभ जे किताब मां हिकिड़ो पढ़ां पियो। हीअ आहे ख्वाब जो मंज़र।
अच्छा ही जेका आहे सो हिन नॉवलेट 46 नंबर सफ़े ते आहे। हुन मां पढ़ां थो। बेलन में डिघो जुलूस बेअंत माण्हुनि जा टोला ॻाइण वॼाइण चमकंदड़ रोशनी जा गोला सजायल संवारियल गुलनि सां सिंगारियल कोठियूं शादीअ जो जुलूस अची रहियो आहे। ईश्वर हिकु खुलियल मोटर में घोट थियो वेठो आहे। शरनायूं वॼी रहियूं आहिनि। ईंदड़ वेंदड़ माण्हू गुल गुलाब जो पाणी ऐं अतर छिटकाए रहिया आहिनि। दिनेश शराब पीतल खणंदो अॻियां अॻियां हली रहियो हो। माण्हू खेसि झुकी प्रणाम करे रहिया हुआ। ॼञ बीठी आरती थी, गीत ॻाया विया, शानदार वेकरे हाल अंदर जेको माण्हुनि सां भरियल हो। ईश्वर अंदर ही हिकिड़ो शादी जो मंज़र आहे। ही सॼो वजूदी क़ुरान जे हवाले सां नाविल आहे ऐं एग्ज़िस्टेशनल जे हवाले सां मॉडर्निस्ट जेका अप्रोच आहे उन में ही उन हवाले सां हिकिड़ो ज़बरदस्त नाविल आहे। ऐं जेको आहे सो इहो माए पब्लिकेशन तरफ़ां छपियो वियो आहे। ऐं इहो जेको आहे सो साल हिकिड़ो मिंट तव्हांखे ॿुधायूं था। हीउ जेको आहे सो साल 2015 में हिन जो पहिरियों छापो छपियो। ऐं जेको आहे सो ही माए पब्लिकेशन मुमताज़ बुखारी साहब वारनि जी पब्लिकेशन आहे उन तरफ़ां छपियो वियो। अच्छा साईं वलीराम वल्लभ जेको आहे सो अहिड़े नमूने तर्जुमो कंदा हुआ जो ईअं लॻंदो ॼण इहो असुल को सिंधी में लिखियलु आहे। जीअं मूं हीउ टुकड़ो पढ़ियो उन मां बि तव्हांखे अंदाज़ो थियो हूंदो त उन में जेका ॿोली ऐं लफ़्ज़नि जो जेको हुन इस्तेमालु कयो आहे उहो जेको आहे सो अहिड़ो शानदार आहे जो ईअं थो लॻे ॼण इहो असांजी ही ॿोली में लिखियलु आहे। इन हवाले सां अख़्तर खां कुझु वठूं था कमेंट्स। अख़्तर तव्हां जेको आहे सो साईं वलीराम वल्लभ जा जेको आहे सो तर्जुमा कयल किताब पढ़िया हूंदा नॉविल वग़ैरह ज़रूरु। त उन हवाले सां तव्हां असांखे कमेंट ॾिजो प्लीज़ त साईं जे तर्जुमे खे तव्हां कीअं ॾिठो ऐं साईं जी सुञाणप निज तर्जुमे निगार तौरु हुई। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त हुन पंहिंजी सॼी उमिरि तर्जुमे जे फ़न खे ॾेई छॾी। जी अख़्तर। हा इहो सिंधी जी ख़ुशकिस्मती आहे जो साईं वलीराम वल्लभ जेको आहे उन जी सुञाणप जेका आहे उहा तर्जुमे निगार तौरु रही ऐं हुन इन सुञाणप खे माना उन जी हुन चूंड कई हुई। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त एम ए उर्दू में बि इन करे कई हुई त जीअं हू उर्दू अदब मां या हिंदी अदब मां जेके हिननि खे सुठियूं शयूं असांखे तर्जुमे तौरु ॾिए। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हू जेसि ताईं जीअरो हो तेसि ताईं हू तर्जुमे जे कम सां लॻो रहियो ऐं हुन सिंधी में तमामु सुठा नाविल जेके आहिनि असांखे तर्जुमा करे ॾिना। जीअं तव्हां हुन जा बारे में हींअर मुख़्तसर ॿुधायो बि सही असांखे सूरत लेन जा नाविल हुआ या पंहिंजो काम्यो जो नाविल जेको धारियो जे नाले सां तर्जुमो कयो। तर्जुमे में सभ खां जेका साईं जी ख़ूबी जेका हुई उहा इहा ई हुई त हू ॿोली जो जेको रस चस हो हाणे उन में ईअं ई थींदो आहे त जॾहिं तव्हां कंहिं ॿी ॿोली मां तर्जुमो करियो था पंहिंजी ॿोली में त तव्हांखे ॿिन्ही ॿोलियुनि ते जेको आहे गिरफ़्त हुजणु घुरिजे। मिसाल तौरु तव्हां को बि जुमिलो करियो था त उन्हनि जी बीहक जेका आहे उहा सिंधी ॿोली सां ठहंदड़ हुजे। उनजो मफ़हूम जेको आहे चिटो हुजे ऐं उहो माना मक़ामी तौरु वधीक सहल ऐं आसान हुजे पढ़ण में। इहे साईं जे तर्जुमे जूं ख़ूबियूं आहिनि जेके असांखे संदसि हर तर्जुमे कयल किताब में नज़र अचनि थियूं। ॿियो वरी इहो बि आहे त सिंधी में थोरा ई हिकिड़ा तर्जुमे निगार आहे जीअं साईं बचाणी साहिबु हूंदो उन जा तर्जुमा ॾाढा सुठा रहिया। उन खां पोइ साईं वलीराम वल्लभ हो त इहे उहे माण्हू हुआ जिन तर्जुमे खे हिकिड़े टास्क तौरु खयों। जीअं मोहसिन सवेरे ॻाल्हि करे वियो त साईं जोए साहिब जी ख़्वाहिश हूंदी त हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके आहिनि उन्हनि खां कमु वठिजे या उन्हनि खां तर्जुमो कराइजनि अहिड़ियूं तख़लीक़ूं 12 अदब जूं जंहिंमें असीं पंहिंजी ॿोली खे जेको आहे उहो शाहूकार करे सघूं। त आउं सम्झां थो त साईं वलीराम वल्लभ जेको आहे उहो उन्हनि ई माण्हुनि जे सिलसिले जो माण्हू हो जेके जोए साहिब जे ज़हन में हुआ।
जिन लाइ जो हिसाब ठाहियो पिए त उहे 2 टे विखूं अॻियां निकिरी जेको आहे को न को कमु कनि ऐं पोइ उहो कमु बलीराम वल्लभ साहिब पंहिंजे सिर जेको सो कंदो रहियो। हू कॾहिं कंहिं इदारे जो मोहताज कोन रहियो, हुन कॾहिं कंहिं अहिड़े आसिरे जो इंतज़ारु कोन कयो त फलाणे तरफ़ां का सहकार मिले त पोइ आउं कमु करियां। हुनखे जॾहिं बि को किताब तर्जुमो करण जो मौक़ो मिलियो त हुन करे छॾियो। सही। अच्छा मोहसिन साहब, तव्हां ॻाल्हि पे कई त साईं जेको आहे सो 1950 में 100 किताबनि जी रिथ कई हुई, रिथ ठाही हिकिड़ी जोय साहब। त 1954 उहो कहिड़ा रुकावटूं हुयूं, छा हो जो उहे किताब तर्जुमो न थी सघिया? साईं मुंहिंजो आवाज़ अचे पियो आहे न? जी जी सर, बिल्कुलु अचे पियो। अच्छा, उहो मूं ॿुधायो त 1954 साल हो साईं। ही जेका रिथा साईं ॾिनी हुई तर्जुमनि जी, त 51 में पाण सेक्रेटरी थिया हुआ ऐं 54 में इहा रिथा जेका आहे ट्रांसलेशन ब्यूरो जी साम्हूं आई हुई। हाणे अव्हां जेका ॻाल्हि कई आहे त इन जी रुकावटनि जो सबबु छा आहे? साईं रुकावटनि जो सबबु अव्हांखे मां इन खां अॻु सॼो सिंधी समाज जो हिकिड़ो मंज़र पेश करे वियसि त सदियुनि खां वठी असां वटि पीरप, सॻोरप, वॾेरप ऐं कामोरप आहे ऐं इहे हिक ॿिए सां तमामु मज़बूतीअ सां जड़ वरतल ऐं ॻंढियल आहिनि। त हू जेको साईं किताब सेव सिंध सेव द कॉन्टिनेंट बि लिखियो हो, त उहो किताब बि त हो त फ्रॉम फ्यूडल लॉर्ड्स कैपिटलिस्ट देयर कम्युनलिज्म, त मतिलबु त मुलायत ऐं सॻोरप ऐं वॾेरप इन खां सिंध खे बचायो। त हाणे उहो जेको मामिलो मुस्लिम लीगी ऐं हिकिड़ो थियोरोक्रेटिकल स्टेट जेका असांजी रही, हिकिड़ी मॉडर्न स्टेट जे बजाए सेक्युलर स्टेट जे बजाए, ऐं पोइ उन जा जेके बि मामला हुआ, ऐं 54 खां पोइ तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि कलीम साहब ॿुधायां त तव्हां जेकॾहिं रिकॉल कंदा तारीख़ सिंध जी, त पोइ 1 यूनिट लागू थियो ऐं जीअं ई 1 यूनिट लागू थियो त सभ खां पहिरीं सिंध जे क़ौमी वजूद ते वार थियो, जो उनखे ख़तमु कयो वियो, मिटायो वियो सिंध जे सॼे ॻाल्हि खे, ऐं उन्हनि खे हिकिड़ो पैरिटी करे जेका ईस्ट वेस्ट पाकिस्तान जो क़यामु आयो, ऐं पोइ त हिकिड़ो मामिलो ई जुदा थी वियो न। जेका सॼी ॻाल्हि रिथा हुई ऐं मामला हुआ जेके जीअं असां तय कया हुआ ऐं प्लानिंग कई हुई जोए साहब ऐं उन ते, त पोइ त हू सॼो मामिलो ॿिए पासे हलियो वियो। उन खां पोइ तव्हांखे ख़बर आहे त हिननि इन सॼे रिथा खे जेका 1 यूनिट हुई उनखे हिकिड़ी जेको नालो ई ॾिनो हो, उहो हिकिड़ो इस्लामिक चइजे त छा चइजे तहरीक चइजे या हिकिड़ी इस्लामी ॻाल्हि कजे ओहिड़े तरीक़े सां, मक़सदु मज़हबी। पोइ उन में वरी जॾहिं इहे ॻाल्हियूं इदारनि ते बि, पोइ इन सॼे मामले खां पोइ इहे ॻाल्हियूं सभु इदारनि ते बि उन ते अताब आया, त इदारा बि उन्हनि जीअं तव्हांखे ख़बर आहे त इदारनि सां जेको हू कंदा आहिनि पंहिंजे इन सॼे सिलसिले में, जॾहिं मार्शल लॉ ईंदो आहे ऐं मार्शल लॉ ऐं सभु कुझु थींदो आहे, त पोइ उन में जॾहिं इहे स्कीमूं अहिड़े क़िस्म जूं, त उन्हनि खे पोइ इहे वारे में न हुयूं हुकूमत खे, रियासत खे। ऐं पर पोइ जोए साहब त पंहिंजे ज़िद ते हो ऐं इहे सभु कुझु करणु चाही, ऐं पोइ इन जो ई नतीजो आहे त जमियत उल शौरा हिकिड़ो गिरोह ग्रुप हो उन वक़्त में, जंहिंजो उन वक़्त जा जेके मुहक़िक़ वॾा नाला ऐं उहे हुआ उन सां गॾु, ऐं पोइ उन्हनि में इहो हो त कंहिं तरह सां उनखे साईं जोए साहब खे इन ॻाल्हि तां हटाइजे। पोइ उन जूं वॾी सरकार ताईं शिकायतूं पहुचाइण, अयाज़ जे किताबनि ते पाबंदियूं, ऐं उन्हनि खे गद्दारनि जा लक़ब, मुल्क दुश्मन जा लक़ब, अलाए एतिरो त उन्हनि सां कयो वियो, जो मां तव्हांखे इन ॻाल्हि जे लाइ जेकॾहिं साईं जीएमसद जे लफ़्ज़नि जो सहारो वठां त पोइ उहो उन ते तव्हां ॻाल्हि सम्झी वेंदा। साईं जीएमसद लिखे थो पंहिंजे साईं जोए साहब ते ख़ाके में त सिंधी अदबी बोर्ड
जी जॾहिं जोड़ण जो वक़्तु आयो त ॿ माण्हू मूं वटि मुंहिंजे साम्हूं हुआ। हिकिड़ो हो डॉक्टर नबी बख्श बलोच ऐं ॿियो हो मोहम्मद इब्राहिम जोयो। बलोच साहब तक़ाज़ा कई पंहिंजी पघार जे वधाइण जी, जंहिं लाइ मूंखे इहो सम्झ में आयो त ही कमु पघार जी सोच रखंदड़ जे लाइ नाहे। ऐं पोइ जोए साहब तक़ाज़ा कई तव्हां कमीशन जे ज़रिए इहा सेक्रेटरीशिप वठंदुसि, ऐं पोइ उन उहा वरिती। ऐं पोइ हुन हिकिड़े फ़र्द तौरु न, साईं जी एम सैद लिखे थो, पर हिकु क़ौम परस्त मशीनरी तौरु सिंधी अदबी बोर्ड में ॾींहुं राति कमु कयो, जंहिंजे करे रुजत पसंदि धुरियूं उन ते तमामु कावड़जी पियूं। हुन पंहिंजी सिहत खे, पंहिंजे घर खे माना त हिकिड़ो ईअं सम्झो त सॼो घर छिड़ विछड़ थी वियो इन सॼे मामले जे करे, पर हुन इहा परवाह न कई। हाणे इहे साईं जी एम सैद जा लफ़्ज़ आहिनि जेके मूं वर्जाया आहिनि, त तव्हां अंदाज़ो कयो त जोए साहब इन्हनि तर्जुमनि इन्हनि ॻाल्हियुनि करण जे करे, ऐं ख़ासि तौर ते तव्हां जेकॾहिं इहो सोचो जंहिंजे लाइ अयाज़ लिखियो त सिंध जो नालो वरितो ॼण कारीहर ते पेर पियो, अहिड़ो दौरु त उन में हिकिड़ो आम अदब बि वॾी ॻाल्हि त ही तर्जुमा ही ॻाल्हियूं इहे करणु ॾाढियूं ॾुखियूं हुयूं। ऐं ॿियो त साईं अकेलो हो, एतिरो न उन सां सभु असांजा साईं जी एम सैद नज़रबंद कामिल हैदर बजतोई जेलनि में, शेख अयाज़ जेलनि में, साईं सिंध बदर, त पोइ इन जे करे इहे मामला रहिजी विया। ऐं पोइ आस्ते आस्ते साईं उन्हनि खे पंहिंजी निजी कोशिशूं वठी ऐं पाण ई छपराए पाण पधिरो करे ऐं पोइ सिंधी समाज में ईअं दाख़िल कयो। पंहिंजो जी कलीम साईं, साहब ये जी असांखे अज़ीम रूंझो साहब रुंझो जेको साहब कमेंट कयो कमेंट चैट में, जी जोयो जी साहब ऐं जोयो साहब ऐं वलीराम साहब जेको आहे साहब सो जेको आहे सो सिंधी तर्जुमे जा सिंधी ट्रेंड तर्जुमे जा सेटर ट्रेंड नाला आहिनि। सेटर नाला आहिनि। जी 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 ऐं जी ऐं जेको आहे ऐं सो जेको आहे सो हींअर बि हींअर असां बि वटि असां वटि काफ़ी नौजवान काफ़ी तर्जुमे नौजवान वारे तर्जुमे वारे तर्जुमे तरफ़ अची तर्जुमे रहिया तरफ़ आहिनि, अची रहिया आहिनि, पर जी पर बदकिस्मती सां इदारो बदकिस्मती न सां आहे। इदारो न जी आहे। मोहसिन जी साहब, मोहसिन साहब, हा असां असां शख़्सियतूं त कमु कनि शख़्सियतूं त थियूं, कमु माण्हू त कनि थियूं, कमु कनि माण्हू था, त पर कमु कनि था, इदारा पर न आहिनि। इदारा न आहिनि। इन हवाले जी जी सां इन हवाले सां तव्हां ॾिसो त ॾिसो त जॾहिं जॾहिं साईं जी एम साईं जी सैयद एम जेको सैयद आहे सो जेको आहे सो ऐं जोया ऐं साहब वारा जोया हुआ, साहब वारा उन्हनि हुआ, इदारा पे उन्हनि ठाहिया, इदारा पे ठाहिया, पर हाणे जी असां पर वटि हाणे इदारा असां वटि कोन्हनि के। इदारा कोन्हनि के। जी 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 इन ते साईं मां जेकॾहिं इजाज़त ॾियो त कुझु ॻाल्हायां। जी जी सर, जी जी सर, जी फुल फुल इजाज़त आहे, इजाज़त आहे, ओपन थी करे। ओपन थी करे। साईं अर्ज़ ही आहे त अॼु 2023 साल आहे। मां अव्हां खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, अॼु खां 20 साल लॻो वधीक न 2 ॾहाका अॻ में अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो टोलो जेको मूं तव्हांखे ॿुधायो त पंहिंजे उन्हनि वॾनि जेके जिन जा मूं हींअर ज़िक्र कयो, हिकिड़े उन्हनि जा नाला त मूं कोन खयां, पर मूं ॿुधायो त भई इहे उन वक़्त खां शुरू खां वठी रुजत पसंदि हिकिड़ो असां वटि टोलो हो ऐं वॾा वॾा उन्हनि में माण्हू हुआ जिन इहो सॼो कयो। पोइ उन्हनि जा जेके गुमाश्तड़ा या जेके पुलूंगड़ा अञा ताईं जेके हलनि पिया, पोइ उन्हनि हिकिड़ो नैरेटिव ठाहियो। उहो नैरेटिव कहिड़ो ठाहियो त जेको तर्जुमे निगार आहे, जेको तर्जुमो करे थो, उहो दरअसल उनखे पंहिंजी का सोच आहे ई कान। ऐं पोइ छाकाणि त हुन वटि पंहिंजो को ख़्यालु, पंहिंजी का सोच कोन्हे, पोइ हू उधारा पोइ ॿिए कंहिं ओलह जा जेके आहिनि वेस्ट जंहिंखे ही चवनि टोक अंदाज़ में, तंज़िया अंदाज़ में, पोइ उतां हू खणी ऐं पोइ पंहिंजे नाले खे वधाइण जे लाइ इहो कनि था। ऐं ॿी का ॻाल्हि इन खां सवाइ नाहे। ऐं तर्जुमे निगार दरअसल अदीब या लेखक उहो थी नथो सघे, उहो छाकाणि त ॻाल्हि जेका मूं कई त उहो नकली ख़्याल आहिनि। हाणे इहा जेका साज़िश, इहो जेको नैरेटिव, इहो जेको बयानियो ठाहियो वियो, त जेको बि तर्जुमे लाइ उहो तयारु थींदो हो या जेको वीचारो सोचींदो हो, त उहो इहो सम्झंदो त जेकॾहिं आउं तर्जुमो कंदुसि त मूं ते इहा तोहमत लॻंदी, या मूंखे चवंदा त तूं त अदीबी पराया तर्जुमा किताब थो करीं, तो वटि त को ख़्याल ई कोन्हे। अच्छा, उन ॻाल्हि खे साईंअ खे
वाज़े कंदे ऐं उनखे फैलाईंदे उन नैरेटिव खे ख़तमु कंदे अधु सदी लॻी त बाबा ख़्याल जेके इंसाननि खे तब्दील कंदा आहिनि उहे हिकु कंहिंजी ज़ाती मिल्कियत न थींदा आहिनि, उहे मीरास थींदा आहिनि, पूरी दुनिया जा थींदा आहिनि, आम ख़ल्क़ जा थींदा आहिनि। उहो ईअं आहे त जेकॾहिं कंहिं माण्हू बीमार थिए थो ऐं उनखे कंहिं दवा जी घुर्ज आहे त उन वक़्तु का सही दवा जेको डॉक्टर तशख़ीस करे थो उनखे घुर्जे त उन जेकॾहिं उहा दवा ई ग़लति हूंदी त उहो मरीज़ ठीकु न थींदो। हाणे जेकॾहिं इहो चइजे त डॉक्टर जो त हिन में को कमाल ई कोन्हे, ठीकु त उनखे कयो मरीज़ खे उन दवा, छाकाणि त दवा उन खाधी, पर ॻाल्हि इहा आहे त उहा दवा लिखी कंहिं, उहा दवा तजवीज़ कंहिं कई, उहा दवा चूंड कंहिं कई, इहा ॻाल्हि कीअं उन ताईं पहुती त हिन मरीज़ खे कहिड़ी तशख़ीस कहिड़ी घुर्ज आहे। त समाज में बि जेके कमज़ोरियूं थियनि थियूं, जेके उन्हनि में खोटूं पैदा थियनि थियूं, उन्हनि खे जेके मुफ़क्किर हूंदा आहिनि सोचंदा आहिनि त कीअं पूरो कजे, त पोइ उहे उन्हनि ख़्यालनि जो सहारो वठंदा आहिनि जेके अॻे ई मञियल हुजनि ऐं आलमी उसूलनि मुताबिक़ हुजनि ऐं पोइ उनखे अपनाईंदा आहिनि। त हीअ जेका साईं ॻाल्हि कई त असांजा इदारा जेके आहिनि उहे त अञा ताईं बि जेको उहो नैरेटिव आहे त उहो तर्जुमनि जे हवाले सां हाणे त तमामु घणो कमु अॻिते थी चुको आहे, पर इदारा इन करे इहे इन तर्जुमे खे हिकिड़ो कमु करे या हिकिड़ो मिशन करे इन करे नथा खणनि। ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो त हिननि खे शायदि पंहिंजे इल्म अदब ते एतमाद कोन्हे, त रुॻो ॿाहिरियों अदब हिते तर्जुमो थी न अचे, पर कलीम जूं कहाणियूं बि तर्जुमो थियनि, अख़्तर जा नाविल बि तर्जुमो थियनि, कलीम जा नाविल बि, या असांजा जेके ॿिया नौजवान दोस्त आहिनि, केतिरा ई नाला थो ॿुधायां, उन्हनि जा तर्जुमो थी वञनि, त इहो एॾो वॾो कमु, इहा ॻाल्हि, इहा ज़िमेदारी इहे खणण लाइ तयारु त ठहियो, पर जेके उन्हनि जा मौजूदा TOR आहिनि, जेके भला तर्जुमो हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, पर जेके उन्हनि ते उहे ई नथा पूरा करे सघनि, उन्हनि में उहा सघ ई न रही आहे, त जेके साईं GM सद जोए साहब इदारा, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, सिंधी अदबी बोर्ड ऐं पंहिंजो लैंग्वेज अथॉरिटी, कल्चर खातो, एजुकेशन खातो, या ॿिया निजी इदारा, केतिरा इदारा क़ाइमु कया, तव्हां उन्हनि जी हालत ॾिसो त उहे जेके पंहिंजा TOR ई नथा पूरा, हा हाणे वरी छा थियो आहे, उहे नथा हलनि त वरी ॿिया। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मूंखे करणु ॾिजो, पंहिंजो कलीम साहिब रुॻो इहा ॻाल्हि कयां, हाणे हिकिड़ो रिवाज पइजी वियो आहे त को वॾो अदीब मुहक़िक़ गुज़ारे वञे त उन जे नाले में अॻे ठहंदियूं हुयूं चेयर्स, उहे क़ाइमु थियूं, पर ख़बर पई त चेयर्स मां बि को मुनाफ़े बख़्श कारोबार न मिलियो, माना उहा चेयर बि कॾहिं पोइ वरी हिकिड़ो नओं तरीक़ो निकितो त हाणे हर शख़्सियत जे पोयां हिकिड़ो इदारो हुजे। पोइ जीअं डॉक्टर नबी बख्श बलोच हेरिटेज एंडोमेंट फंड ट्रस्ट डॉक्टर नबी बख्श बलोच साहब जे नाले में, चेयर डॉक्टर नबी बख्श बलोच साहब जे नाले में, हाणे 3 इदारा हिकिड़ी शख़्सियत जे नाले में कमु बि साॻियो, ऐं लॻभॻि 5 खां 6 करोड़ सालियानी बजट, ऐं कमु छा माना हिकिड़ो अहिड़े तरीक़े सां वरी ॿियनि असांखे इन ते एतिराज़ न आहे त इदारा तव्हां ठाहियो, बिल्कुलु असांजा बुज़ुर्ग आहिनि, सही आहिनि, पर पोइ उन्हनि खे पंहिंजी निजी मीरास त न करे छॾियो, पोइ उहो त सॼी सिंध जा इदारा आहिनि, त सॼी सिंध जी तारीख़ ते उन्हनि खे कमु करिणो आहे, सॼे सिंध जे अदब ते कमु करिणो आहे। सॼे हालत इहा आहे त बुज़ुर्गनि जी वरसियूं सालगिरहूं तव्हां ॾिसो था, ॿिया असीं हिक ॿिए खे ॾिसूं त कंहिंजा किताब कीअं छपरायूं, ॿियनि जा किताब कीअं छपरायूं। हाणे इहो हिकिड़ो रिवाज पइजी वियो आहे त पैसो ऐं इहे घणियूं शयूं आहिनि, पर जेका मोहसिन साहब इन में हिकु ॻाल्हि इहा बि नज़र अचे थी जी त जेके इदारा अॻे ई ठहियल आहिनि उन्हनि जा वरी मशीनूं ऐं जेके एसेट्स आहिनि उहे बि विकिरो कयो था अचनि। साईं ॻाल्हि इहा आहे त अव्हां जेकॾहिं निशानदही कयो त मां उन जे हवाले सां वधीक सही
तौर ॻाल्हाए मिसाल सघंदुसि। तौर जेको आहे सो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड के दौर में पाण किताब छापींदो हाणे मुंहिंजे ख्याल में उहो ठीके ते थो ॾिए किताब छपाई जो कमु या इहे अदबी बोर्ड जी बि प्रेस उन जूं जी जी मशीनूं स्कैंडल बि हलियो विकिरो कयूं वयूं। जी 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 सही साईं, अव्हां जी ॻाल्हि 100% दुरुस्त आहे, पर आऊं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। मसइलो इहो आहे त इन्हनि जा बानी हुआ साईं GM सैद टेक्स्ट बुक बोर्ड ऐं अदबी बोर्ड जे ख़ासि तौर ते इन्हनि ॿिन्ही जा बानीकार साईं GM सैद ऐं इन्हनि जोयो साहबनि जिन इन्हनि जूं सिरूं रखियूं ऐं इन्हनि इदारनि खे अॼो ठाहियो, बजट वरिती, ग्रांट वरिती, हर शइ। बुनियादी ॻाल्हि इहा हुई त इन्हनि जे रत पघर सां इहे इदारा ठहियल आहिनि। अव्हां जेकॾहिं तारीख़ी रिकॉर्ड खणी ॾिसंदा त जोए साहब जे वक़्त में कमु ऐं जॾहिं साईं GM सैद चेयरमैन हो अदबी बोर्ड जो ऐं जोयो साहब वरी ईस्ट वेस्ट पाकिस्तान जो टेक्स्ट बुक बोर्ड जो, त 50 निसाबी किताब तयारु थिया ऐं मशीनूं जेके आहिनि उहे ॿाहिरि मुल्कनि मां हिते आयूं। ऐं तव्हांखे ॿुधायां त जोयो साहब पंहिंजे घर एतिरो न रहंदो हो जेतिरो उन्हनि प्रेस में उते ई रहंदो हो, जो उन प्रेस खे मशीननि खे ठाहिण, उन्हनि जी देखभाल, माना आऊं तव्हांखे हिकिड़े जज़्बे जी ॻाल्हि थो ॿुधायां। ऐं पोइ जोए साहब ते बि वधि में वधि टेक्स्ट बुक बोर्ड में केस थिया त जंहिंमें पोइ सिंध हिकु मुल्क आहे जी ॻाल्हि थी वन यूनिट में या अहिड़े क़िस्म जा, पोइ उतां बि उनखे जोए साहब खे बि तमामु घणो तंग कयो वियो ऐं टेक्स्ट बुक बोर्ड में बि उनखे उतां बि सस्पेंड रखियो वियो केतिरा साल। पर तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि खे नोट कयो त कॾहिं बि उन्हनि ते हिकु रुपए बि करप्शन जी चार्ज न हुई। एतिरे मामले खां पोइ बि कॾहिं बि उन्हनि ते इहा ॻाल्हि न आई त हुननि को कंहिं हिकु रुपए जी करप्शन कई आहे या ॻाल्हि कई आहे। पर उन ते हमेशह इहा ॻाल्हि हूंदी त हीअ सिंध वतन जी ॻाल्हि छो था कनि, पोइ उहे निसाब जे ज़रिए कनि था, उहे अदब जे ज़रिए कनि था। त इहा जेका प्रेस जी तव्हांजी ॻाल्हि थी, त पोइ अॻिते छा थियो, जॾहिं 80 जे ॾहाके खां पोइ जोयो साहब 70 में रिटायर करे वियो, पोइ हिननि खे 80 जे ॾहाके खां पोइ आस्ते आस्ते जॾहिं इहा रिश्वत बि आम थियण लॻी ऐं ख़ासि तौर ते जॾहिं इहा ॻाल्हि वञी पीपल्स पार्टी ऐं इन दौर ताईं पहुती, त पोइ इते असांजा जेके बि नवां उन वक़्त जा सहाफ़ी जेके हींअर त हिकिड़ी माफ़िया ऐं डान बणिजी चुका आहिनि, तव्हां उन्हनि जो नालो बि नथा वठी सघो, उन्हनि इदारनि जो या उन्हनि सहाफ़ियुनि जो या उन पब्लिशरनि जो या उन्हनि अदीबनि जो, पोइ उन्हनि ॾिठो त तमामु आसान हदफ़ आहे टेक्स्ट बुक बोर्ड, जंहिंखे जोए साहब पोइ अॻिते हली करप्शन बोर्ड जो ख़िताब ॾिनो त हाणे ही उहो टेक्स्ट बुक बोर्ड कोन्हे, करप्शन बोर्ड आहे। पोइ उहो करप्शन, पोइ उन जे लाइ हुननि प्रेस खे ख़तमु करायो। पोइ इहे ठीकनि जा मामला शुरू थिया, पोइ अदीबनि, सहाफ़ियुनि ऐं तव्हां रिकॉर्ड वञी कढायो ऐं पब्लिशरनि ऐं पोइ जेके बि सियासतदाननि पेटी ठीका तव्हां सम्झो था त ठीको मुंहिंजे नाले में मिलियो, मूंखे करण पाई अचे कोन थी, मूं वरी ॾिनो ॿिए खे ऐं उन मूंखे हेतिरा पैसा ॾिना, अरबनि खरबनि ताईं पहुती। अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं तव्हां कंहिं इदारे जी हिन जी बजट जो अंदाज़ो कयो त आउं सम्झां थो त खरबनि खां बि टेक्स्ट बुक बोर्ड जी, अदबी बोर्ड खे त जेका साईं मखदूम साहब खां पोइ जेको इहो जेको हवाले थियो ऐं वञुट जे दौर में, उन खां पोइ त अदबी बोर्ड मां साह निकिरी वियो साईं, ॻाल्हि सिधी कजे जेका, छो जो भुट्टे साहब जी जी जेके असांखे ॿुधी रहिया आहियो जेके जी ॻाल्हि कंदो हलां त मोहसिन साहब पाण हिकिड़ा बहितरीन लेखक आहिनि ऐं जेको आहे सो संदन किताब आयो आहे दिल जी गुथी सिंध, उहो फ़िक्री मज़मूननि जो किताब आहे जेको पढ़ण वटां आहे ऐं उन में फ़िकिर भरिया मज़मून आहिनि ऐं उन में तव्हांखे इहो अक्स नज़र ईंदो जोयल साहब वारो, जेका जोयल साहब वारी लाइन आहे उहा तव्हांखे इन किताब में नज़र ईंदी। ऐं इहो तव्हां ज़रूरु किताब पढ़ो, दिल जी गुथी सिंध। उन में मोहसिन साहब मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मज़मून लिखिया आहिनि। मोहसिन साहब वरी अचूं था तव्हांजे अख़्तर खां हिकिड़ो सुवालु कयो। अख़्तर, तव्हांखे आवाज़ अचे पियो? 'आवाज़ 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 अचे पियो?
हेलो अख्तर जी मोहसिन साहब हालो अख्तर जैसे असांखे ज्वाइन करे वरी अख्तर साहब सुम्ही त कोन रहियो अलाए माइक म्यूट अथसि लॻे थो काॾे वियो आहे पर मुंहिंजो आवाज़ सही अचे पियो आहे न जी 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 मूंखे आवाज़ अचे पियो कलीम तव्हांजो अचे पियो हाणे आवाज़। अची वियो अख्तर अख्तर इहो साहब अची तव्हां वियो खां मूं इहो पिया पुछणु चाहियो त इहो तर्जुमे ऐं इन लाइ भला इदारनि जी केतिरी अहमियत आहे ऐं या इंडिविजुअली इहो कमु थी सघे थो तव्हां पाण बि तर्जुमा कया आहिनि या तव्हांजो ताज़ो हिकिड़ो तर्जुमे जो किताब अचण वारो आहे नाविल मेमरी पुलिस हिकिड़ो जापानी नाविल आहे ऐं ख़ासि करे मिसिंग पर्सन्स जे हवाले सां लिखियलु आहे त तव्हां ॿुधायो त इदारा केतिरा अहम ज़रूरी आहिनि इन सॼे कम जे हवाले सां ॾिसो न इहो असल में बुनियादी कमु इदारनि जो आहे ऐं उहे सॼी दुनिया में तर्जुमे जो कमु इदारती शिकल में थींदो आहे। पोइ माण्हू हायर कंदा आहिनि उन्हनि खे उजूरो ॾींदा आहिनि पूरी हिकिड़ी टीम ठहंदी आहे किताबनि जी चूंड थींदी आहे ऐं जीअं मोहसिन ॿुधायो त हिकिड़ो जोए साहब जो जीअं हिकिड़ो ख्वाबु हो ऐं हुन हिकिड़ो चाहियो पिए त इहो असल में बुनियादी कमु आहे ई इदारनि जो जेके असां वटि इदारा मौजूदु आहिनि उन्हनि खे कराइणु घुरिजनि ऐं उन्हनि खे अहिड़नि माण्हुनि खे जेको आहे तरबियत ॾियणु घुरिजे ऐं उहे जेके सुठा तर्जुमेनिगार आहिनि उन्हनि खां कमु वठणु घुरिजे। पर जॾहिं इहो कमु इनफ़रादी तौरु थिए थो मिसाल तौरु आउं करियां थो त इहो मुंहिंजो हिकिड़ो शौक़ु आहे मूंखे किताबु पसंदि अचे थो त आउं उन जो किताबु तर्जुमो करियां थो। इनफ़रादी तौरु तव्हां तर्जुमे जो त एतिरो घणो नथा करे सघो न ई उन में को अहिड़ो तसलसल पए थो तंहिं करे इदारनि जो हुजणु ज़रूरी आहे ऐं इदारा जॾहिं हूंदा त असां वटि माण्हू हूंदा त असां वटि तर्जुमे जे कम जो जेको अंग आहे उहो बि वधी वेंदो। मिसाल तौरु को इदारो इहा स्कीम ठाहे सघे थो त असांखे 100 नावेल तर्जुमा करणा आहिनि दुनिया जा बहितरीन असांखे दुनिया जा जेके आहिनि 50 फिक्री किताब जेके से तर्जुमा करणा असांखे दुनिया जे सियासी अदब जा 100 किताब तर्जुमा कराइणा आहिनि त इहो पूरो हिकिड़ो सम्झो त रिथाबंदी सां कमु थी सघे थो उन सूरत में जॾहिं असांजा इदारा उन ॾांहुं ध्यानु ॾींदा। सिंधी अदबी बोर्ड आहे बोर्ड थी वियो लैंग्वेज अथॉरिटी थी वई या को अहिड़ो ॿियो इदारो चेयर्स जेके असांजो आहिनि सिंधी यूनिवर्सिटी खां वठी कराची यूनिवर्सिटी ख़ैरपुर यूनिवर्सिटी में अलाए किथे किथे मुख़्तलिफ़ चेयर्स ठहियल आहिनि उहे बि इहो कमु कराए सघनि थियूं पर हाणे उन्हनि जी जेकॾहिं संजीदगी न आहे त पोइ ज़ाहिर आहे इनफ़रादी तौरु को माण्हू कमु कंदो आहे उहो पंहिंजे मुंहुं छपाईंदो आहे उनजी रफ़्तार पंहिंजी हूंदी उनजो मिज़ाज पंहिंजो हूंदो उनजी चूंड पंहिंजी हूंदी त ॻाल्हि वरी बि इहा ई आहे त इहो तर्जुमे जो कमु वधीक सुठो तॾहिं थी सघे थो जॾहिं असांजा इदारा उनमें पंहिंजो किरदारु अदा कनि। सही अच्छा अॼुकल्ह वरी कुझु अहिड़ा आलिम बि निकिरी पिया आहिनि मोहसिन साहब जेके चवनि था त तर्जुमो त पर किताब जी बि हाणे का अहमियत कोन्हे का हाणे अचो टेक्नोलॉजी जी तरफ़ अचो ऐं जेको आहे सो गूगल में कयो ई कयो ऐं जेको आहे सो तव्हांजी ॿोली खे जेको आहे सो टेक्नोलॉजी बचाईंदी बाक़ी इहो तर्जुमा ऐं इहे जेके ॻाल्हियूं कयो था इहे पुराणे दौर जूं ॻाल्हियूं आहिनि जदीद त हा तव्हां जो इन हवाले सां छा ख़्यालु आहे त जदीद थियणु घुरिजे या उन ई ट्रेंड खे फॉलो कजे। साईं हाणे पहिरीं त इन ॻाल्हि जो जवाबु मां ईअं ॾींदुसि त अख्तर हिकिड़ी ॻाल्हि कई आहे हींअर मुंहिंजो आवाज़ु अचे पियो न तव्हांखे जी जी साईं जी त अख्तर हिकिड़ी ॻाल्हि कई त बिल्कुलु दुरुस्त खे चयो त जेके बि अहिड़े क़िस्म जे रथाऊं आहिनि तर्जुमा आहिनि या जेको उहो अदालती सतह ते वधीक असरायता समाज लाइ बणिजी सघनि था बजाए जो इनफ़रादी चंद फ़र्दनि जूं कोशिशूं हुजनि ठीकु आहे न हाणे पर उन में मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कयां ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां छो जो इहे सभु मुंहिंजा तजुर्बा आहिनि ऐं का बि ॻाल्हि उहा न पियो कयां को माना का अहिड़ी का जेका हवा में हुजे या का मुंहिंजी पंहिंजी ज़ाती सोच जी हुजे न बिल्कुलु हाणे आउं तव्हांखे ॿुधायां
तव्हां इदारनि खे जॾहिं का ॻाल्हि कंदा, कंहिं बि इदारे ॾांहुं तव्हां वेंदा, त हू त पहिरीं तव्हांखे इहो चवंदा त तर्जुमा माना आउं इल्मी अदबी ऐं सकाफ़ती इदारनि जी ॻाल्हि पियो कयां। हू तव्हांखे इहो चवंदा त तर्जुमा असांजे TOR में शामिल ई न आहिनि। पहिरीं त ॻाल्हि इहा आहे। असीं जेको बि इदारो हलायूं पिया या जेको बि आहे, ख़ासि तौर ते अदबी बोर्ड हुजे, लैंग्वेज अथॉरिटी हुजे या कल्चर खाते जा जेके बि इदारा हुजनि, उहे तव्हांखे इहो चवंदा। हाणे वरी तव्हां हिते जेकॾहिं तव्हां चवंदा साईं पोइ ट्रांसलेशन ब्यूरो हिकिड़ो क़ाइमु थियो आहे, जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कंदा, हा, वरी तव्हां ट्रांसलेशन ब्यूरो सां ईंदा जेकॾहिं राब्ते में या अहिड़े सरकारी, त उहे तव्हांखे चवंदा त साईं जेकॾहिं तर्जुमे जी ॻाल्हि आहे, पर उन जे लाइ असां वटि जेके तर्जुमा थियणु घुरिजनि या जेका अवाम जी हिन वक़्तु ज़रूरत आहे, घुरिज आहे, उनखे असल में उहे हू चवंदा त उहा पॉलिसी अहिड़ी आहे जो असां उनखे नथा तर्जुमो कराए सघूं। पोइ अहिड़ा किताब तर्जुमो कराइण जी ॻाल्हि कंदा जेके जिन जो को बसि हिकिड़ो पूराओ थिए उन्हनि जे बजट जो या मिड़ई खाना पूरी थिए, ऐं पोइ इहा ॻाल्हि सरकारी सतह ते ख़तम थी वञे। जो आऊं तव्हांखे रुगो नंढड़ो हिकिड़ो मिसाल ॾियां त जोए साहब जो किताब हो फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स, साईं, फ़लसफ़ो ॿुधो पिया न पंहिंजो जी कलीम जी सर, साहब? जी 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 जी, जी तव्हां त ॿुधाऊं पिया। जी जी त अदबी बोर्ड वारनि ते इहो साईं जे 100 सालगिरह में जॾहिं किताब शाया में कुझु किताब जॾहिं उन्हनि जी ज़िम्मेवारी में आया ऐं उन्हनि में कुझु किताब इहो, त हुननि इहो चई शाया करण खां इनकार कयो त फ़लसफ़ो लफ़्ज़ जेको आहे, फ़लसफ़ो, कैन यू इमेजिन असीं कहिड़ी सदी में रहूं था। तव्हां कंहिंखां बि पुछो या ॻाल्हि अख़बारनि में उन में, त असीं फ़लसफ़ो लफ़्ज़ शाया नथा करे सघूं। अव्हां कहिड़ी था ॻाल्हि कयो साईं? अव्हां ॻाल्हि था कयो जंहिं दौर में असांजो जेके ॾांद गाॾी जे जेको लोगो आहे उहो ई कढियो वञे, त तर्जुमा ऐं इहे जेका तव्हां हींअर ॻाल्हि कई नए ख़्याल जी, मॉडर्न थियण जी, त उहे किथे आहिनि? मुंहिंजा साईं, आउं तव्हांखे सच ॿुधायां, असांजा इदारा तव्हां जेके असांजे बुज़ुर्गनि ठाहिया, ॼण त हिननि जेके अॼोके हिकिड़ी मख़सूस मज़हबी जमायत आहे, उनजो नालो नथो खणा, उन्हनि जे हथां उन्हनि जा माण्हू, पोइ उन्हनि खे उहे उन जा मेंबर हुजनि न हुजनि, पर उतां जा सभु कुझु उन्हनि जे ई आशीर्वाद सां वेठा आहिनि। ऐं उहा का बि ॻाल्हि अहिड़े क़िस्म जी उहो अलाए उनखे नवाण खे उहो हिकिड़ो अलाए कहिड़े नज़र सां ॾिसनि था, सम्झ सां सोचीनि था, ऐं पोइ उन लाइ उहो का बि अहिड़ो क़दम नथा खणनि। पोइ उन जे लाइ उन्हनि हिकिड़ियूं नयूं साज़िशूं या नवां तरीक़ा ठाहिया। पोइ टेक्नोलॉजी जी आड़ वरिती आहे, पोइ हीअं कोन थो थी सघे, पोइ हुनखे इहो ईअं कोन थींदो, पोइ हीअ जेकॾहिं अची वियो। साईं मुंहिंजा सवाल इहो आहे त असां त टेक्नोलॉजीअ खां इनकार त कयो ई कोन्हे। जेका तव्हां ॻाल्हि कई, हाणे आऊं अव्हां जे तुज़ सवाल जे जवाब में अचां थो त किताब छॾे ॾियो, जेका तव्हां ॻाल्हि कई, या तर्जुमनि जो को फ़ाइदो कोन्हे। मुंहिंजा साईं, पहिरीं त मूंखे इहो ॿुधायो, बैनुल अक़वामी सतह ते तव्हां जेको सर्वे या जेके बि शयूं ॾिसो, आऊं यूरोप पूरो घुमी आयो आहियां, आऊं एशिया पूरो घुमियो आहियां, ऐं तव्हांखे मां ॿुधायां त इहा जेका सोशल मीडिया या जेका जेको बि असीं इस्तेमालु कयूं था, इहो फ़क़ति ई वधि में वधि एशिया में आहे। तव्हां यकीन कंदा त मां इटली में पढ़ियो आहियां, त आऊं पंहिंजे क्लास फेलोज़ खां, पंहिंजे उस्तादनि खां पुछंदोसि, प्रोफेसर्स खां, त तव्हां फेसबुक ते तव्हांजी, हू मूंखे ॾिसी चवंदा त एतिरो असां वटि वक़्तु ई कोन्हे जो असीं फेसबुक ते या ट्विटर ते या उन्हनि ते, ऐं उन्हनि जे हथ में हर वक़्तु रेल में हुजनि, छो जो उते रेल घणियूं हलंदियूं आहिनि वॾे सफ़र जे लाइ, ऐं जेकॾहिं उहे लोकल स्टॉप ते बस जे बीठा आहिनि या उन्हनि जे हथ में किताब, त इहा टेक्नोलॉजी सही बि तॾहिं हलंदी जॾहिं तव्हां उनखे ख़्यालु ॾींदा, शयूं ॾींदा न। बाक़ी टेक्नोलॉजी पंहिंजो पाण पई इहे सभु शयूं, ऐं ख़ासि तौर ते टेक्नोलॉजी पंहिंजी जॻह ते, हुननि खे त परवाह कोन्हे, हू त नई दुनिया जा माण्हू आहिनि, यूरोप या ॿिया सॼी दुनिया। असीं किथे बीठा आहियूं?
असीं त अॼु उते बीठा आहियूं जो असांखे डांद गादी जो ढगो ई न खपे, फ़लसफ़े लफ़्ज़ असांखे न खपे, त टेक्नोलॉजी तव्हांखे छा कंदी जॾहिं तव्हांजी हालत, तव्हां पंहिंजो वञी ॿाराड़ी जी हालत ॾिसो, तव्हां ही जेका ॻाल्हि पई थिए त पीरी मुरीदी जी हालत ॾिसो, तव्हांजी हालत इहा आहे त मूंखे चवणु न घुरिजे त सहाफ़ी असांजो हिकिड़ो भाउ शहीद थियो आहे, क़तल थियो आहे, त एतिरो सरदारी निज़ाम मज़बूत आहे त 3 महीना थी विया आहिनि उनखे कुझु नथा करे सघो। असांजी न्याणी फातिमा फुरड़ो जेका आहे सभु शइ ख़बर आहे, तव्हां उन निज़ाम खे पीरनि खे कुझु त साईं तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था? त इहा कहिड़ी टेक्नोलॉजी आहे जेका असांखे ॿिए दौर में खणी वेंदी, जंहिंमें असांजी पंहिंजी हालत इहा हुजे, साईं समाज इहो जी हालत इहा हुजे। तव्हां जेको आहे सो सही ॻाल्हि निशानदाही था कयो, पर कुझु दोस्तनि जो त वरी इहो बि ख़्यालु आहे त हाणे त असांखे उस्तादनि जी बि ज़रूरत न आहे, क्लासरूम में टेक्नोलॉजी खोड़ आहे। साईं उन्हनि जो इशारो आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस ॾांहुं, ठीकु आहे न। मां ॻाल्हि उहा ई कई त महिरबानी करे तव्हां पंहिंजे ज़मीनी हक़ीक़तनि खे ॾिसो। तव्हां करोड़े रुपया सकाफ़त खाते या कंहिं ॿिए इदारे खां वठी ऐं वॾियूं बिल्डिंगूं ऐं वॾा अंदरि कंप्यूटर ऐं सोफ़ा ऐं हर आसाइश रखी ऐं पोइ इहो सम्झो था जेॾी महिल उन्हनि खे ऑपरेट करियो था या करायो था या जेका पंहिंजा ख़्याल रखो था, त तव्हांजे ज़हन में इहो थो महसूसु थिए त शायदि सॼी सिंध यूरोप वांगुरु या अमेरिका वांगुरु या ॿियनि मुल्कनि वांगुरु एॾी हाईली टेक्नोलॉजी हिकु हिकु फ़र्द वटि आहे, या उहा सभु शयूं उन्हनि वटि अवेलेबल आहिनि, जो इहे अव्हां जूं ॻाल्हियूं उस्ताद न हुजणु, ही न हुजणु, या उन खां सवाइ तव्हां सभु कुझु। अञा अमरीका बि हिते कोन पहुतो आहे। अमरीका जो या ॿाहिरि सुधरियल मुल्कनि जो हिकिड़ो स्कूल ॾेखारियो जेको अञा ताईं आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते आयो हुजे, मूंखे ॾेखारियो। उन जा उहे ई तौर तरीक़ा प्राइमरीअ में या उन जी जेका बेसिक एजुकेशन जंहिंखे चइजे, उन जे लाइ टीचर्स आहिनि ऐं उन जे लाइ हिकिड़ो सेलेबस आहे, उन जे लाइ हिकिड़ो पूरो मैकेनिज़म आहे त उहो कीअं पढ़ाइजे। ऐं एॾे वॾे हाईली टेक्नोलॉजी हिते त असां शहरनि में वेठा आहियूं पंहिंजो कलीम साहब, त असां वटि 24 कलाक मां 16 कलाक लाइट कोन्हे शहर में। सही था चओ। त इहा शयूं, इहे ॻाल्हियूं हुते ॿाराड़ी में मोबाइल चार्ज करण जे लाइ हिननि वटि लाइट कोन्हे ऐं ॿियूं शयूं, त अहिड़े क़िस्म जूं अञा इहे ॻाल्हियूं करणु जंहिंमें तव्हां पहुता अञा वताए तमामु ॾाढी भली ॻाल्हि कई। चई अदा पहिरीं मूं ताईं त पहुच ऐं अलाह त अञा अॻिते आहे। त ही जेको असां वटि हिकिड़ो उनजो वॾो मशहूरु असां नंढे हूंदे खां ॿुधंदा अचूं, त भई तव्हां अञा ही तव्हांखे इहे ॻाल्हियूं मूंखे तमामु ॾाढो अफ़सोस आहे, इहे ॻाल्हियूं सोचण, इहे चवण में शर्म महसूसु नथो थिए। तव्हां पंहिंजे इर्द गिर्द ॾिसो नथा त हालत माण्हुनि जी छा आहे। तव्हां चंद प्राइवेट स्कूल्स खे ॾिसी इहे था ॻाल्हियूं कयो। जी दोस्तो जेके असांखे लाइव ॿुधी रहिया आहियो, महिरबानी करे हिन स्ट्रीम खे शेयर कयो जीअं वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचे। ॿियो इहो त असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां हिकिड़ो अलॻि सेशन कंदासीं। कुझु दोस्तनि जो हींअर ख़्यालु आहे, मिसाल तौरु जेको चैट जीपीटी या इन क़िस्म जा सॉफ्टवेयर्स बि आहिनि, त उहे सम्झनि था त हाणे क्रिएटिविटी बि आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए थी सघे थी, नॉवेल कहाणी वग़ैरह उन ज़रिए लिखी थी सघिजे थो। उन हवाले सां असां हिकु भरपूर सेशन कंदासीं अलॻि सां, जंहिंमें हिननि ॻाल्हियुनि खे डिस्कस कंदासीं इहो कीअं मुमकिन आहे। असां वटि त ह्यूमन इंटेलिजेंस जी पूरी सारी आहे, एतिरी असांजी ह्यूमन इंटेलिजेंस ई कोन्हे त असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे कीअं डील कंदासीं ऐं उहा कीअं क्रिएटिविटी करे सघंदी। इहे कुझु सवाल आहिनि जेके अॻी स्ट्रीम्स में असां ज़रूरु कंदासीं। ऐं हुन में कुझु दोस्त आहिनि असांजा माहिर दोस्त जेके टेक्नोलॉजी सां रिलेटेड आहिनि, त उन्हनि खे बि वठंदासीं। अच्छा अख्तर, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो हींअर नॉवेल अची रहियो आहे, तर्जुमो जेको तव्हां कयो आहे, त थोरो उन हवाले सां ॿुधायो त पोइ वरी असां हिन स्ट्रीम खे एंड कयूं। जी अख्तर। मुंहिंजो नाविल जेको अचे पियो उहो आहे त असल में मुख़्तलिफ़ थीम्स आहिनि, पर उनजो जेको मुखी जेको थीम आहे जो एम, उहो मिसिंग पर्सन्स या खंबियल माण्हुनि जो ई आहे।
उहो नाविल असल में हिकिड़े ॿेट जी सेटिंग में आहे जिते मेमोरी पुलिस नाले हिकिड़ो इदारो आहे जेको माण्हुनि जी असल में पहिरीं यादगिरियूं खंभण जी कोशिशि कंदो आहे ऐं पोइ यादगिरियूं खंभे थो जॾहिं त पोइ उन खां पोइ आस्ते आस्ते उन्हनि जे ज़हननि मां मुख़्तलिफ़ रोज़मर्रा जे शयूं जेके इस्तेमालु हेठि आहिनि उन्हनि जी वेसर बि उन्हनि खे थियणु लॻे थी, यानी हिकिड़े ॿेट ते वेसर जी वबा जेका आहे उहा जनमु वठे थी। उन में हिकिड़ो वरी किरदारु आहे जंहिं माई जो उहा नाविल लिखणु चाहे थी ऐं उनखे इहो ई ख़ौफ़ हूंदो आहे तुंहिंजो एडिटर किथे खंभिजी न वञे या उहा पाण खंभिजी न वञे, पोइ उहो उनखे बचाइण जी कोशिशि करे थी। ऐं जॾहिं हू पंहिंजो नाविल जेको आहे लिखे थी, आख़िर में जेका उनजी पुॼाणी इन ते ई आहे त जॾहिं हू नाविल लिखी पूरो करे थी त आस्ते आस्ते उन्हनि जा अखर बि जेके आहिनि उहे गुम थियणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं उहो कोरा पना रहिजी वेंदा आहिनि। वाह त इहो हिकिड़ो अच्छा ॾाढो भला हिकिड़ो डेस्टोपियन नाविल आहे हिकिड़ो। ज़बरदस्त। जी जी अच्छा भला कल इन नाविल खे तर्जुमो करण लाइ तव्हां केतिरो % आर्टिफिशियल इंटेलिजेंस यूज़ कई ऐं जेको आहे सो ह्यूमन इंटेलिजेंस केतिरो % यूज़ कई? ॾिसो न मसइलो इहो आहे त जेकॾहिं आउं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो इस्तेमालु करियां त पोइ त इहो अलाए छा थी वञे हा। हींअर अच्छा जेको माना तव्हां आर्टिफिशियल गुज़िरियल सदी जा आदी आहियो। हा हींअर जेको पाण वटि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो जेको तव्हां बहस छेड़े वरितो आहे या मोहसिन जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि त उन में जेके हाणे ॿ टे शयूं आहिनि उहे असांखे सम्झणियूं पवंदियूं त आर्टिफिशियल इंटेलिजेंस ईअं आहे ई कोन जी हिते उनखे सम्झो पियो वञे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंहिं बि रीति उहा भरोसे जोगी न आहे। तव्हां जेकॾहिं उनखे चवंदो कमांड ॾींदो त मूंखे मोहसिन जो हिते हिकिड़ो तरानो लिखी ॾे, तव्हांखे तारानो फर्स्ट क्लास हिकिड़ो अंग्रेजी में कंपोज़ करे ॾींदो, भले मोहसिन ओड़ो हुजे या न हुजे। उन खां पोइ हींअर आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां वॾा बहस पिया थियनि, प्लेजरिज़म जो ॾाढो उन ते जेको सो हिकिड़ो इल्ज़ाम पियो लॻे। माण्हू जेके उनखे इस्तेमालु करे पंहिंजा थीसिस या मकाला लिखनि था उन में ॾाढो मसइला पिया थियनि। इहो ईंदड़ वक़्त में आउं त सम्झां थो त इन जो इस्तेमालु खां माण्हू परहेज़ कंदा, उहे जी तरक़ी याफ़्ता मुल्क हींअर सोशल मीडिया खां परहेज़ पिया कनि। त सही था उहो चओ। कतई ईअं न आहे जीअं असां वटि आर्टिफिशियल मिसाल तौर उन जो अहम तरीन मामिलो जंहिंजो कई ॾहाका अॻु में पाण वटि स्टीफन हॉकिंग जेका उनजी निशानदेही करे चुको थी आहे, हिकिड़ी इंसान ज़ात लाइ ख़तरनाक साबित थी सघे थी आर्टिफिशियल इंटेलिजेंस। ही हिकिड़ो आउं सम्झां थो हिकिड़ो अहिड़ो प्याले में आयल तूफ़ान आहे जेको उहो कुझु अरसे लाइ हलंदो, पोइ उनजी का अहमियत अहिड़ी न रहंदी। ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा कुझु सेगमेंट्स हूंदा जेके अॻियां हली साइंटिफिक अप्रोच जे हवाले सां कमु ईंदा, बाक़ी उनखे तख़लीक़ी अदब को तव्हांजो जेके तख़लीक़ी सलाहियतूं आहिनि उन्हनि खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस कॾहिं मार नथी ॾेई सघे। इंसानी जेको इदराक आहे, इंसानी जेका तख़लीक़ी ज़हन आहे उहो ईअं जो ईअं ई रहंदो ऐं सुठियूं तख़लीक़ी शयूं जेके आहिनि उनजे ज़हन मां ईअं ई फुटी निकिरंदियूं जीअं अॼु फुटनि थियूं, माज़ी में हो, अॼु खां 100 साल अॻु, अॼु खां 1000 साल अॻु में हुयूं। त इन हवाले सां असांखे पंहिंजो ज़हनी तौर ते वाज़े रहणो पवंदो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां जेके माण्हू ज़ोर ॾेई रहिया आहिनि उन्हनि खे पाण खे बि एतिरी ख़बर न आहे उनजी। सही था चओ। ऐं जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा क्रिएटर्स आहिनि उहे ई चवनि था कि ह्यूमन इंटेलिजेंस जी रिप्लेसमेंट कोन्हे का। बिल्कुलु हा, ईअं ई आहे। ऐं जॾहिं असां हुनखे जेके बि आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां रिलेटेड प्रोग्राम्स आहिनि या सॉफ्टवेयर उन्हनि खे खोलनि था ऐं को तकलीफ़ी कमु कयूं था त चवनि था त असां जेको आहे सो प्रोग्राम कयूं, डिज़ाइन थियल आहियूं ऐं असांजी लिमिटेशन्स आहिनि ऐं जेके बि शयूं असांखे फीड कयूं आहिनि असां उन्हनि मां ई तव्हांखे ॾींदासीं। जॾहिं त ह्यूमन इमेजिनेशन ऐं इंटेलिजेंस जो को बि उहो खातो कोन्हे को, उहो लामहदूद आहे हिकिड़ी शइ। तो दोस्तो अॼु असां इहे मुख़्तलिफ़ टॉपिक्स असांजा खुली विया ऐं इहे बि ॾाढो अहम टॉपिक्स आहिनि। हींअर असां हिन स्ट्रीम खे वाइंड अप करे रहिया आहियूं। बुनियादी तौर ते असां सिंधी में तर्जुमे जे हवाले सां ॻाल्हाए रहिया हुआसीं, जंहिंमें असां साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जे
और ये तर्जुमे और ये के याद कयो ऐं साईं वलीराम साहब जे तर्जुमे जे हवाले सां ख़िदमतनि खे यादि कयो। उन में मोहसिन साहब ऐं अख्तर साहब खां गॾु कया। मोहसिन साहब अख्तर तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी कलीम, महिरबानी। महिरबानी साईं, महिरबानी।